ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर असदुल्ला डायरी चयो आहे त कम ऐं किरदारु कॾहिं बि लिकंदो नाहे। मंज़िलियूं बि उन्हनि माणियूं आहिनि जिन जो किरदारु साफ़ सुथरो हूंदो आहे। हू तालका अस्पताल सकरन में अॻूणे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर नसीर अहमद मेमून पारां सिहत खाते खे 34 साल ॾियण बाद रिटायर थियण ते संदसि मान में रखियल अलविदाई तक़रीब खे सदारती ख़िताब करे रहियो हो। हिन चयो त ज़िंदगीअ जो गाॾो रुकजण वारो नाहे, पर सिहत खाते में डॉक्टर नसीर मेमण जो ख़ाल भरजण में वक़्तु लॻंदो, छाकाणि जो तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके घण पासा हूंदा आहिनि जिन में डॉक्टर नसीर मेमण जो शुमार बि थिए थो। हिन इहो बि चयो त तालक अस्पताल सकरण में OPD हुजे या OT, लाइट जो मसइलो हुजे या जनरेटर जो, एम्बुलेंस जो मसइलो हुजे या पोस्टमार्टम जो, डॉक्टर नसीर मेमून हर हवाले सां तालका अस्पताल सकरण खे संभालियो आहे। असीं कोशिशि कंदासीं त रिटायर थियण खां पोइ बि संदसि ख़िदमतूं हासिलु कयूं। डॉक्टर नसीर अहमद मेमण ॻाल्हाईंदे चयो त जॉइनिंग जे पहिरें ॾींहं खां वठी रिटायरमेंट जे आख़िरी ॾींहं ताईं 34 साल तालका अस्पताल सकरन में रहियुसि। इस्पताल खे रत सत ॾेई हलायो आहे। केतिरा ई लाहा चाढ़ा बि आया, दड़का दहमान बि मिलिया, सर्दियूं गर्मियूं बि ॾिठियूंसीं, पर मुंहुं ॾिनोसीं। इन मौक़े ते प्रोजेक्ट मैनेजर डॉक्टर असलम डायरी लतीफ़ साईं जी वाई पढ़ी डॉक्टर नसीर मेमण खे भेटा पेश कई। इन खां अॻु तालका अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर इम्तियाज़ चांडियो आयल महिमाननि खे आजाणो पेश कयो, जॾहिं त DHO डॉक्टर असदुल्ला डायरी पारां डॉक्टर नसीर मेमण खे बोस्कीअ जो पटको पारायो वियो, जॾहिं त तालका अस्पताल सकरन जे स्टाफ पारां डॉक्टर नसीर मेमण खे अजरकुन हारनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया।